नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। मुल्क जो नओं वज़ीर आज़म केरु थींदो? क़ौमी असेंबली में चूंड अॼु थींदी। अपोज़िशन जमायतुनि पारां शहबाज़ शरीफ़ ऐं तहरीक इंसाफ़ तरफ़ां शाह महमूद कुरैशी वज़ीर आज़म लाइ उम्मीदवार तौरु मैदान में लथल। मुल्क जे 23 वज़ीर आज़म जी चूंड लाइ क़ौमी असेंबली जो इजलास अॼु मंझंदि जो 2 वॻे थींदो। असेंबली सेक्रेटरी एजेंडा जारी कंदे ॼाणायो आहे त अॼु मंझंदि जो 2 वॻे थींदड़ इजलास में आइन तहत नए वज़ीर आज़म जी चूंड कई वेंदी। गडियल अपोज़िशन जे पार्लियामानी पार्टी जो अहम इजलास वज़ीर आज़म जी चूंड लाइ गडियल अपोज़िशन जी हिकमत अमली तय कई वेंदी। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी सदारत हेठि पार्लियामानी कमेटी जो इजलास हलंदो। इमरान ख़ान जो चवणु आहे त हिन खे कुझु चवण जी ज़रूरत नाहे, इज़त ॾियण वारो अलाह आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी हुकूमत ख़िलाफ़ साज़िश वारे मुबैना ख़त जी जांच लाइ दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। अदालत दरख़्वास्त गुज़ार मौलवी इक़बाल हैदर ते 1 लख रुपया ॾंड बि लागू करे छॾियो। लाहौर जी स्पेशल कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ जूं पूरी ज़मानतुनि में 27 अप्रैल ताईं वाध करे छॾी। शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस जी ॿुधणी थी। संदन वकील अमजद परवेज़ अदालत में पेश थियो। वकील जो चवणु आहे त संदसि असील शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म जो उम्मीदवार आहे। अॼु चूंड आहे, इन करे हू पेश नथो थी सघे। अपोज़िशन ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर महमूद ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ वापसि वठी छॾी। अपोज़िशन अॻवाननि जो चवणु आहे त बेतमादी रिथ जो मक़सदु असेंबली खे टोड़ण खां बचाइणु हो ऐं सूबाई हुकूमत असेंबली न टोड़ण जी ख़ातिरी कराई आहे। असेंबली सेक्रेटरेट सां राब्तो कयो आहे। बेतमादी रिथ असेंबली जी एजेंडा में शामिल न हूंदी। जैकबाबाद जी डिस्ट्रिक्ट जेल में कैदियुनि ऐं एहलकारनि विच में झेड़ो। 2 एहलकार ज़ख़्मी। कैदियुनि 3 एहलकारनि खे यरग़माल बणाए वरितो। कैदियुनि जे तशदुद में जेल एहलकार मोहम्मद मुक़ीम द्रोही ऐं ज़ुल्फ़कार अली ज़ख़्मी थिया। जेल इंतिज़ामिया झेड़ो टाइण लाइ वधीक नफ़री घुराए वरितो। चूंड खां भरिसां काठोड़ वारे इलाइक़े में नींगर सां 3 जवाबदारनि पारां बदफ़ैली जो इंकशाफ। नींगर सां थियल मुबैना बदफ़ैली जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। मुतासिर नींगर सोरा थाणे ते पहुची वियो। 3 जवाबदारनि ख़िलाफ़ इंसदाफ़। मीरपुर बुलडो भरिसां ॻोठ इब्राहिम आराई में कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस तां ज़ाल क़तल। जवाबदार नबी बख़्श बुलडो पंहिंजी ज़ाल ज़हूरा खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। उपचाणी भरिसां 1 हफ़्तो अॻु ट्रालर ऐं चिंची रिक्शा में टकर जे नतीजे में ज़ख़्मी थियल औरत नवाबशाह अस्पताल में फ़ौत थी पई। रज़िया बेगम ज़ख़्म जा सुर न सहंदे दॿ ॾिनो। हादसे में संदसि धीउ बि फ़ौत थी वई हुई। न्यू सईदाबाद भरिसां रोड हादसे में ज़ख़्मी थियल केलनि जो ठेकेदार मोची किरियो फ़ौत थी वियो। ऐं कंबर जे छजड़ा फाटक पाड़े मां मुबैना तौरु अगवा थी वियल नारी सवेरा कोरी जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतिजाज। शहीदनि जे चौक ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो।